बिरासटी मां ख़बर ईंदा हलो त सख़्त सर्दी जी लहर सबब टेंट में रहंदड़ पीरसन सीअ जी सटन सां दे फौत दाली बरसां ॻोठ किरड़ सोलंगी वासी पीरसन लाइक सोलंगी सख़्त सीअ ऐं थधी हवाउनि सबब गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां बीमारी जे बिस्तरे ते पयल हो, जेको गुर्बत सबब इलाज न थियण करे घर अंदर तड़पी फौत थी वियो। यादि रहे त 5 महीना अॻु बरसातुनि दौरान पीरसन जो घर ढही पट पयल हो, जंहिं बाद पीरसन घर भातियुनि सां गॾु खुलियल आसमान हेठि सख़्त सर्दी में जिंदगी गुजारण ते मजबूर बणियल हो। इलाइक़े अंदर केतिरा ई ॻोठाणा हिन महिल बि घर ढही पट हुजण सबब बीठल बरसाती पाणी में सख़्त सर्दी सबब खुलियल आसमान हेठि जिंदगी गुजारण ते मजबूर बणियल आहिनि, जॾहिं त अहिड़नि ॻोठनि में हिन महिल ताईं का बि सरकारी इमदाद नाहे पहुती, जंहिं सबब ॻोठाणा हिक पासे सख़्त सर्दी त ॿिए पासे बुखो काटण ते मजबूर बणियल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।